ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। सिंध हुकूमत तरफ़ां ग़रीब फ़नकारनि, अदाकारनि, अदीबनि ऐं शाइरनि जी मदद जे लाइ ठहियल एंडोवमेंट बोर्ड जो पहिरियों इजलास थियो आहे। नएं एंडोवमेंट बोर्ड मुस्तहिक़ फ़नकारनि, अदाकारनि, अदीबनि ऐं शाइरनि जी मदद जे लाइ आयल दरख़्वास्तुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जी सदारत हेठि फ़नकारनि, शाइरनि ऐं अदीबनि जी मदद जे लाइ ठहियल एंडोवमेंट बोर्ड जो इजलास थियो आहे। इजलास में नाले वारी फ़नकार सनम मारवी, रजब फ़कीर, अहसन खान, अयूब खोसो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बोर्ड मेंबर्स मुस्तहिक़ फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि जी माली मदद जी मंज़ूरी ॾिनी। बोर्ड मेंबर्स तरफ़ां सभिनी मुस्तहिक़नि जे लाइ निज़ाम खे वधीक शफ़ाफ़ ऐं बहितर बणाइण जे लाइ तजवीज़ूं पेश कयूं वयूं। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह चयो त एंडोवमेंट बोर्ड मेंबर्स सां पहिरियों इजलास थियो। 600 खां वधीक दरख़्वास्तुनि जो जाइज़ो वरितो वियो। हुन चयो त दरख़्वास्तुनि जी छंड-छाण खां पोइ बोर्ड जे मेंबर्स मुस्तहिक़नि जी मदद बाबति अहम तजवीज़ूं ॾिनियूं। संदसि इहो बि चवणो त फ़नकार ऐं तख़लीक़कार असांजो सरमायो आहिनि। सिंध हुकूमत संदनि मदद कंदी।